नाज़रीन, दादू में PST पास उस्तादन तरफा ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ सरापा एहतजाज पणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी रिपोर्ट। नाज़रीन, हे 2007 में जेके बरतरफ थियल आहिनि, जेके उस्ताद आहिनि, उन्हनि अॼु एहतजाज मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब ॿाहिरि धरणो आयो आहे। अचो हिननि खां पुछा कयूं हे छा था चवनि। असीं 2007 PST GST ज़िला दादू जा उस्ताद असांखे 2007 में ऑफर ऑर्डर न विया। उन बाद असां पंहिंजो मेडिकल करायोसीं। मेडिकल करण खां पोइ मुकमल पंहिंजी बायोडेटा सिंध सेक्रेटरी ऑफिस में जमा करायासीं ऐं असांखे पूरो उमेद हुई त असांखे पोस्टिंग ऑर्डर न वेंदा। मुसलसल 4 सालनि खां बावजूदि असांखे जेको आहे सो आसरनि में विहारे 2011 ताईं मुकमल तौर असां फाका कशी में मुब्तला थी वियासीं। 2021 शुरू थी वियो आहे। हीअ असांजूं उमिरूं बि महिल ख़तमु दर ते आहिनि। असांखे ॿी का बि जेका असां नौकिरी जी उमेद बि कान्हे का जो मिले। खुदा जे वास्ते हाई कोर्ट जे हुकुम ते अमल करे 2007 में PST जा ऑर्डर कढिया विया हुआ डिस्ट्रिक्ट दादू जो मेहड़ कैंशा जोही ऐं दादू में। इन्हनि खे मुसलसल जाखोणी दे बि हिननि खे जॉइनिंग लेटर न ॾिनो वियो। उन खां बाद में 2012 में हाई कोर्ट लाड़काणो में अपील दायर थी। मुसलसल चक्कर काटिया विया। जिन बेरोज़गारनि दोस्तनि पंहिंजूं मेहूं खपाए, पंहिंजा प्लाट खपाए, पंहिंजा घर खपाए, पैसनि ते ऑर्डर वरिता, उहे ऑर्डर हाई कोर्ट बहाल कया। पर एजुकेशन जे कमरनि उन्हनि ऑर्डरनि खे नाकाम बणायो की कोशिश कई है। अॼु ॾींहुं ताईं असांखे जॉइनिंग ॾिनी कोन वई आहे। इन जे करे असां एहतजाज कयूं था ऐं असां अपील था कयूं सिंध गवर्नमेंट के, वज़ीर आला के, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के ऐं मिनिस्टर तालीम के मिनिस्टर के अर्ज़ था कयूं तो मेहरबानी करे असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। अफ़सोस आहे चवण थो पए त असांखे का जॉइनिंग न मिली आहे। हाई कोर्ट सिंध जेको आहे उहो हुकुम ॾिनो आहे त 2096 खां 2008 ते जेके कोर्ट मैटर में कुझु मुलाज़िम आहिनि उनखे बहाल कयो वञे। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त असांखे जॉइनिंग ॾिने। तव्हां असां ग़रीबनि जे रहम कयो। असांखे जेको आहे बचण जो रोज़ी जो मसइलो आहे। असांखे पंहिंजा जॉइनिंग ऑर्डर ॾिना वञनि। असां स्कूल में ड्यूटी कयूं। असांखे जॉइनिंग ऑर्डर ॾिना विया। उन खां पोइ जेको आहे वरी असांजो कमु रुकिजी विच ते हाणे असां 2007 खां वरी कोर्टनि जा चकर कटे करे थकिजी पिया आहियूं। महिरबानी करे असांजी अपील आहे त जल्द खां जल्द असांखे जॉइनिंग ऑर्डर